सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 8 सबक 6 तवानाईअ जा ॿीहर पैदा थींदड़ ज़रिया रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली ॻाल्हि। मां आहियां नाना आबिद। ॿारो, हिन सबक में असां तवानाई जे मुतबादिल ज़रियनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं। मुतबादिल ज़रिया उहे आहिनि जेके मौजूदा रिवायती तरीक़नि खे रिप्लेस कनि पिया था। यानी जेकॾहिं पुराणा तरीक़ा माहौल खे आलूदा था कनि त इहे नवां तरीक़ा माहौल जे आलूदगीअ में शामिल नथा थियनि, उहे माहौल खे साफ़ सुथरो रखनि था। अचो त सबक जो आगाज़ वरी लॉ ऑफ कंज़र्वेशन ऑफ एनर्जी सां कयूं, जेको चए थो त तवानाई खे न पैदा करे सघिजे थो ऐं न वरी उन खे ख़तमु करे सघिजे थो, पर उन खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि या सूरत में बदिलाए सघिजे थो। असां ॾिठो त रिवायती ज़रियनि जो दारोमदार मर्दनी ॿारणनि ते आहे, यानी कोयले ते, तेल ते, पेट्रोल ते, डीज़ल ते, कुदरती गैस ते, गासलेट ते ऐं प्रोपेन ते। बिजली अॼुकल्ह जो सभिनी खां मक़बूल तवानाई जो ज़रियो आहे। उहा बिजली रिवायती तरीक़नि सां थर्मल या एटमी हूंदी आहे, जेका तेल, कोयले ऐं गैस या एटमी ॿारण खे ॿारण सां ठहंदी आहे। हिननि सभिनी में थर्मल पावर प्लांट हुजे या न्यूक्लियर पावर प्लांट हुजे, उन में जेका मशीन बिजली ठाहींदी आहे उनखे असां जनरेटर चवंदा आहियूं। ऐं जनरेटर घणो करे टर्बाइन सां ॻंढियल हूंदो आहे। टर्बाइन हिननि शयुनि मां हासिल थियल कीमियाई तवानाईअ खे मैकेनिकी तवानाई में तब्दील कंदी आहे ऐं जनरेटर जे एक्सिल खे तेज़ी सां फिराईंदी आहे, जंहिंजे करे बिजली पैदा थींदी आहे। अचो त ॾिसूं त ही जनरेटर ऐं टर्बाइन जो पेर जेको आहे उहो छा आहे। टर्बाइन ऐं जनरेटर घणो करे गॾु हूंदा आहिनि, हिनखे हुनजे करे पेर चइबो आहे या न जोड़ो चइबो आहे। टर्बाइन में अंदरि हिते पखा लॻल हूंदा आहिनि ऐं उन्हनि ते जॾहिं पखनि ते का बि तवानाई जो ज़रियो किरंदो आहे त उन पखनि खे फिराईंदो आहे। अचो त असां ॾिसूं कीअं इहो टर्बाइन जो तस्वुराती खाको ही फीथो थी सघे थो। इन फीथे में ॾिसो त ही पर लॻल आहिनि। इन्हनि परनि ते जॾहिं का बि तेज़ हवा या तेज़ बाफ़ या ॿियो को बि अमल तेज़ी सां थींदो त उहो हुनखे फिराईंदो ऐं उन फेराइण जे करे जेको आहे इहे जेका हुनमें रॉड लॻल हूंदी आहे जंहिंखे असां एक्सिल चवंदा आहियूं उहा फिरंदी। ख़बर अथव टर्बाइन में अहिड़ो हिकिड़ो पर कोन लॻल हूंदो आहे, अहिड़ा खोड़ सातरा पर लॻल हूंदा आहिनि या व्हील्स लॻल हूंदा आहिनि। उनजे करे टर्बाइन जॾहिं तेज़ीअ सां फिरंदी आहे त हुन एक्सिल खे तेज़ीअ सां फिराईंदी आहे ऐं उहा एक्सिल छो त जनरेटर सां ॻंढियल हूंदी आहे, उनजे करे जनरेटर जी एक्सिल बि फिरंदी आहे। अहिड़ी तरह चाहे उहो कोयलो हुजे या गैस हुजे या तेल हुजे या एटमी ॿारण हुजे, उन जो कमु तेज़ीअ सां बाफ़ पैदा करे ऐं टर्बाइन खे फिराइणो हूंदो आहे ऐं अॻियां जेको आहे जनरेटर मां बिजली पैदा थींदी आहे। सो असां जेकॾहिं हिन जाइ ते नोज़ल में बजाए तेज़ हवा या तेज़ बाफ़ ॾियण जे असां हिते जेकॾहिं असां ॿी का शइ मोकिलियूं जेका तेज़ी सां हिनखे फिराए, असां मुतबादिल तरीक़े सां बिजली पैदा करे सघूं था। अहिड़ी हिकिड़ी मुतबादिल शइ आहे पाणी। असां पाणीअ खे इस्तेमालु करे उनजे पाणीअ जी ताक़त इस्तेमालु करे टर्बाइन खे फिराईंदा आहियूं ऐं इन मां जेका बिजली पैदा थींदी आहे उनखे असां हाइडल पावर यानी पाणीअ वारी बिजली चवंदा आहियूं या पन बिजली चवंदा आहियूं। पाकिस्तान में सभिनी खां वॾो डैम जेको आहे तरबीला डैम आहे। तरबेला डैम में जेको बिजली घर आहे उहो सभिनी खां वॾो बिजली घर आहे। ही ॿई फोटू उन तरबेला डैम जा आहिनि। तव्हां ॾिसो सघो था त ही जेकॾहिं मथां खां ॾिसिजे त पाणीअ जी केतिरी ताक़त आहे जेका उन्हनि जनरेटरनि खे हलाए थी। पाणीअ जी बिजलीअ जे ठहण जो उसूल सम्झण लाइ अचो त हीअ तस्वीर ॾिसूं। तव्हां ॾिसी सघंदव त हीअ तस्वीर जेको आहे हिन में पाणी तमामु मथां खां पियो थो करे। दरअसल हिन पासे जेको आहे उहो सॼो असां पाणी जमा कंदा आहियूं, जेका वॾी ढंढ ठाहींदा आहियूं। उन ढंढ में पाणी जमा थींदो आहे जेको मथां हे सतह ते हूंदो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे उहो पाणी जॾहिं उतां खां हेठि किरंदो आहे तॾहिं बिजली पैदा थींदी आहे। हाणे ॾिसो पाणी जॾहिं मथे पहुची वियो त हुन में कहिड़े क़िस्म जी तवानाई हूंदी, यादि कयो। हा, हीअ असांखे तस्वीर यादि अचे थी, कहिड़ी तवानाई आहे। ॾिसो था ही जॾहिं असां बाल मथे कयो त कहिड़ी तवानाई हुन में अची वई, बिल्कुलु सही, पोटेंशियल एनर्जी यानी मुख़फ़ी तवानाई। इहा मुख़फ़ी तवानाई जॾहिं कि हेठि किरे थी, जीअं बाल हेठि पियो किरे त उहा तब्दील थी थिए काइनेटिक एनर्जी में। उहा काइनेटिक एनर्जी जेका आहे उहा असांजे टर्बाइन खे फेराए थी, टर्बाइन जनरेटर खे फेराए थो ऐं जनरेटर उन काइनेटिक एनर्जी मां इलेक्ट्रिकल एनर्जी यानी बिजली पैदा करे थो।
जेकॾहिं असां तरबियला डैम खे ॾिसूं त तरबियला डैम जो सतह 470 फुट आहे। पाकिस्तान में पाणी वारी बिजली जी हैसियत कुझु हीअं आहे जो पाकिस्तान में हिन वक़्तु 80 खां वधीक पाणी बिजली घर आहिनि। 20 खां वधीक हिन महिल ठहनि पिया था, ज़ेर तमीर आहिनि, ऐं 50 खां मथे ज़ेर ग़ौर आहिनि। तरबियला सभिनी खां वॾो पाणीअ जो बिजली घर आहे पाकिस्तान में, ऐं उन खां अलावा गाज़ी बरोथा, मंगला, नीलम जहरम, वारसक ऐं चश्मा जेको आहे उहो वॾनि बिजली घरनि में शुमार आहे। पहिरियों तव्हां सभु हिन फिरणीअ खां त ज़रूरु खेॾिया हूंदव नंढे हूंदे, ख़ासि करे ईदुनि ते त तव्हां इहे रंग बिरंगियूं फिरणियूं ज़रूरु वरितियूं हूंदियूं। हीअ फिरणी बि दरअसल तवाने जे हिकिड़े क़िस्म जी निशानदेही पई थी करे। हिन में जॾहिं हवा थी लॻे, पोइ चाहे असां फूक ॾियूंसि या हवा जे साम्हूं रखूं त हीअ फिरे थी, यानी हवा जी तवानाई असां काइनेटिक एनर्जी में मटायूं था। इहो बि हिकिड़ो डिवाइस आहे जेको तवानाई खे ट्रांसफॉर्म करे थो, यानी मटाए थो, यानी हवा में बि तवानाई आहे। सो हिन उसूल ते मद्देनज़र असां बिजली हासिल कंदा आहियूं हवा जी मदद सां, यानी बिजली खे असां चवंदा आहियूं हवाई बिजली। उहा इस्तेमालु थींदी आहे, उहा ठहंदी आहे विंड टर्बाइन्स में। जेके विंड टर्बाइन्स आहिनि उन में ही विंड टर्बाइन आहे, हिन ही वॾा वॾा पखा लॻल आहिनि, ऐं हवा जे ज़ोर ते जॾहिं इहे पखा फिरंदा आहिनि त उन में अंदरि हिते जनरेटर लॻल हूंदो आहे, उहो जनरेटर जी रॉड फिरंदी आहे या हुनजो एक्सल फिरंदो आहे, ऐं उहो जनरेटर जेको आहे बिजली पैदा कंदो आहे। सो हिन में छा थो थिए, जो हिन में विंड एनर्जी जेका आहे हवा जी तवानाई काइनेटिक एनर्जी में बदिलिजे थी, ऐं उन खां पोइ इलेक्ट्रिकल एनर्जी में बदिलिजे थी। अॼुकल्ह शमसी तवानाई बि काफ़ी मक़बूल आहे, ऐं तव्हां सभिनी खे किथे न किथे हिन सां वास्तो ज़रूरु पियो हूंदो। शमसी तवानाई ते असां ट्यूबवेल बि हलाईंदा आहियूं, असां जेको आहे पंहिंजे घरनि में बि शमसी तवानाई सां रोशनी पैदा कंदा आहियूं, ऐं शमसी तवानाई जा वॾा वॾा फार्म लॻाए असां उनखे ग्रिड में बि ॾींदा आहियूं। शमसी तवानाई जेका आहे उहा सिज जी रोशनीअ मां हासिल थियल तवानाई आहे, जेका असां हिननि सोलर सेल्स में या सोलर एलिमेंट्स में पैदा कंदा आहियूं। ही उहा तवानाई जो क़िस्म आहे जंहिंमें असां जनरेटर इस्तेमालु न कंदा आहियूं, पर हिन में ही जेके सोलर पैनल्स लॻल आहिनि इन्हनि में फोटो सेल्स या वोल्टाइक सेल्स या फोटो वोल्टाइक सेल्स जेके हूंदा आहिनि उहे इस्तेमालु थींदा आहिनि। उन्हनि में इहा ख़ासियत आहे त जॾहिं हुते रोशनी पवंदी आहे त उहे बिजली पैदा कंदा आहिनि सिधो सौ। इहे सिलिकॉन डाइऑक्साइड जा ठहियल आहिनि, यानी वारी जा ठहियल हूंदा आहिनि, ऐं उन जॻह यानी क्वार्ट्स जेको आहे उहो वारी आहे, ऐं उन जे करे उहे जेको आहे उहो बिजली पैदा करे असांजे घरनि खे बि रोशन था कनि, असां हुनखे ग्रिड में बि ॾेई सघूं। समुंड जूं छोलियूं या लहरूं बि तमामु ताक़तवर हूंदियूं आहिनि, ऐं इंसान उन्हनि खे इस्तेमालु करे बि बिजली पैदा कंदो आहे, जंहिंखे टाइडल पावर या लहरुनि वारी बिजली चइबो आहे। इन में जेकॾहिं असां ॾिसूं त उन में जेका ट्रांसफॉर्मेशन थिए थी उहा टाइडल एनर्जी आहे, लहरुनि जी तवानाई आहे, उहा असां ट्रांसफॉर्म था कयूं काइनेटिक एनर्जी में टर्बाइन हलाए, ऐं उन टर्बाइन खे जॾहिं असां कनेक्ट था कयूं जनरेटर सां त असां बिजली पैदा था कयूं, यानी इलेक्ट्रिकल एनर्जी पैदा था कयूं। हिकिड़ो ॿियो क़िस्म ज़मीनी गर्माश वारी बिजली जो आहे, जंहिंखे जियो थर्मल पावर चवंदा आहिनि, जियो थर्मल एनर्जी। इन में ज़मीन जे अंदरि जेका गर्माइश हूंदी आहे उहा इस्तेमालु थींदी आहे, ऐं ज़मीन में काफ़ी जायुनि ते गर्माइश मथे तह ताईं आहे, ऐं एतिरी हूंदी आहे जो जेको पाणी हूंदो आहे उन तह सां गॾु उहो गरम हूंदो आहे। सिंध में लकीअ जा चश्मा जेके आहिनि उहे मशहूरु आहिनि, जेके गरम पाणी जा चश्मा हूंदा आहिनि, छो त उते ज़मीनी गर्मी ज़मीन जे सतह जे वेझो हूंदी आहे। सो उन गर्मीअ खे इस्तेमालु करे असां गरम पाणी ऐं जी बाफ़ इस्तेमालु कंदा आहियूं, असां टर्बाइन हलाईंदा आहियूं, ऐं टर्बाइन सां जनरेटर हलाए बिजली पैदा कंदा आहियूं। इहा आहे जियो थर्मल बिजली। इहा उसूल आहे जो थर्मल एनर्जी जेका गर्मी वारी तवानाई उन मां असां काइनेटिक एनर्जी था हासिल कयूं, ऐं काइनेटिक एनर्जी मां वरी इलेक्ट्रिकल एनर्जी हासिल था कयूं। हयातियाती मादन वारी बिजली यानी बायोमास पावर, ही बिजली बि उन जहिड़ो बिजली घर हूंदो आहे जेको आम रवायती तरीक़नि वारो हूंदो आहे, जीअं जेको थर्मल पावर प्लांट हूंदो आहे, पर हिन में असां मादनी ॿारण जे बजाए जेको ॿारण इस्तेमालु था कयूं उहे अंत ज़रूरी आहे, जीअं ॿिज आहिनि, खलूं आहिनि फ्रूट जूं, या इन टाइप जूं शयूं आहिनि, या घरेलू जेके आहिनि वेस्टेजिस, जीअं काठी थी, जेको लान जो कचिरो थियो, सुकल ॿूटा थिया, इन टाइप जूं शयूं आहिनि, या झंग ऐं ॿेलनि में जेके वण सड़ी था वञनि, मरी था वञनि, या उते जेको पन किरनि था या छणनि था,
उहे सभु इस्तेमाल करे असां उन मां बिजली पैदा कंदा आहियूं, थर्मल पावर, उन खे असां बायोमास पावर चवंदा आहियूं। इन जो आहे त असां केमिकल एनर्जी जेका हिननि शयुनि में मौजूदु आहे उन खे असां ॿारे थर्मल एनर्जी में तब्दील कंदा आहियूं। थर्मल एनर्जी खे काइनेटिक एनर्जी में मटाईंदा आहियूं ऐं काइनेटिक एनर्जी में मां जनरेटर में इलेक्ट्रिक एनर्जी हासिल कंदा आहियूं। ॿारो कंहिं कंहिंखे ख़बर आहे त हीउ छा आहे? उहे ॿार जेके ॿाहिराड़ीअ में या नंढनि ॻोठनि में रहंदा हूंदा उन्हनि खे ख़बर आहे त हीउ छेणा आहिनि। इहे छेणा असांजे ॻोठनि में अॼु बि इस्तेमालु थियनि था मानी पचाइण लाइ, छो त असां बाहि ॿारींदा आहियूं चुल्हनि में इन्हनि छेणनि सां, उन सां जेको आहे मानी पचाईंदा आहियूं। सो हाणे असां छा था चई सघूं त इहे जेके छेणा आहिनि उहे केमिकल एनर्जीअ जो ज़ख़ीरो उन्हनि में मौजूदु आहे, जेका पोटेंशियल एनर्जी आहे उन में केमिकल एनर्जी आहे, ऐं उहा असां ॿारे थर्मल एनर्जी में तब्दील था कयूं ऐं उन थर्मल एनर्जीअ सां असां मानी पचायूं था। हीअ हयातियाती मादनि वारी तवानाई आहे ऐं इहा हिनखे बायोमास एनर्जी चइबो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त छेणा थपिणु हिकिड़ो ॾुखियो कमु आहे ऐं उहो जेको आहे गदिलो कमु आहे। सो साइंसदाननि हिन कम खे सवलो करण लाइ ऐं साफ़ सुथरो करण लाइ हिकिड़ो तरीक़ो ईजाद कयो आहे जंहिंखे असां बायोमास गैस चवंदा आहियूं या बायोगैस चवंदा आहियूं। सो बायोमास एनर्जी या बायोगैस हासिल करण जो हिकिड़ो ज़रियो छेणनि जी गैस या गोबर गैस बि आहे, हिनखे बायोगैस चवंदा आहियूं। हिन में इहो थींदो आहे त ज़मीन में हिकिड़ी खॾ खोटे उन में असां जेको आहे ॻहुनि जा मेहुनि जा ॿियनि जानवरनि जा छेणा विझी उन में कुझु पाणी विझी उन्हनि खे जेको आहे हुते मिक्स करे छॾींदा आहियूं। उन खां पोइ उन सां गॾु हिकिड़ी वॾी खॾ ॿी खुटियल हूंदी आहे। हिन में जॾहिं प्रोसेस थींदो आहे केमिकल प्रोसेस त उन मां गैस निकिरंदी आहे जेका बायोगैस आहे ऐं उहा हिन खॾ में पूरी जमा थींदी वेंदी आहे। हिन खॾ जे मथां हिकिड़ो ढकु हूंदो आहे जेको काफ़ी वज़नी हूंदो आहे ऐं दॿाउ ॾींदो आहे त जीअं गैस दॿाउ में अचे। उन ढक जे दॿाउ ते उहा गैस जेका असां पाइप लॻाईंदा आहियूं उन मां, उन पाइप मां वञी असांजे घर में ईंदी आहे, असां चुल्हो ॿारे सघूं था ऐं असां पेट्रोमैक्स वांगुरु जेका गैस जी बत्ती हूंदी आहे उहा ॿारे सघूं था। सो हीउ साफ़ सुथरो तरीक़ो आहे बायोगैस खे इस्तेमालु करण लाइ, यानी बायोमास एनर्जी हासिल करण जो। हाणे असां ॾिठो त जेके 6 तरीक़ा आहिनि नवां जेके रिवायती न आहिनि, उन में आहे हाइड्रो यानी पाणीअ वारी, सोलर यानी शमसी, विंड यानी हवा वारी, टाइडल यानी छोलियुनि या लहरुनि वारी, जियोथर्मल ज़मीनी गर्माश वारी ऐं बायोमास वारी। इहे सभु मुतबादिल ज़रिया आहिनि तवानाई हासिल करण जा। हाणे अचो त असां वरी हिन चार्ट ते अचूं जंहिंमें असां जेको घर में या पंहिंजे ट्रांसपोर्ट लाइ या पंहिंजे फैक्ट्रियुनि में जेका बिजली इस्तेमालु था कयूं उन्हनि खे ॿारण जा असां उनखे हासिल करण जा असां तरीक़ा ॾिठा त थर्मल पावर ऐं न्यूक्लियर पावर प्लांट आहे जेके ऑयल, कोल, नेचुरल गैस ऐं न्यूक्लियर फ्यूल मां ठहनि पिया। उन खां पोइ असां हाणे ॾिठो त मुतबादिल तरीक़नि में आहे फोटोवोल्टेक, विंड पावर, हाइड्रो पावर ऐं जियोथर्मल पावर। उहे असां इहे पावर ठाहींदा आहियूं सोलर, विंड, हाइड्रो, जियोथर्मल ऐं बायोमास एनर्जी जी मदद सां। हाणे असां इन्हनि ॿिन्ही शयुनि खे असां अलॻि अलॻि ग्रुप करे सघूं था। असां ॾिठो त हीअ जेके आहिनि उहे आहिनि रवायती तरीक़ा ऐं हीअ जेके हिन पासे बचा उहे आहिनि असांजा मुतबादिल तरीक़ा। हीअ रवायती तरीक़ा जेके आहिनि उनखे असां चई सघूं था थर्मल बिजली, एटमी बिजली जेके ठहंदा आहिनि तेल सां, कोयले सां, गैस सां, न्यूक्लियर ॿारण सां यानी मादनी ॿारण सां। ऐं जेके मुतबादिल तरीक़ा आहिनि यानी फोटोवोल्टेक, विंड पावर, हाइड्रो पावर, जियोथर्मल पावर जेके बेस्ड आहिनि सोलर यानी शमसी तवानाई ते, विंड यानी हवाई ते, हाइड्रो यानी पाणी वारी ते, जियोथर्मल ज़मीनी गर्मी ते ऐं हयातियाती मादनि ते। उन्हनि में जा 2 ग्रुप जेके आहिनि उहे ही आहिनि रवायती ज़रिया तवानाई हासिल करण जा ऐं ही मुतबादिल आहिनि यानी तवानाई जा ॿीहर पैदा थींदड़ ज़रिया आहिनि। ॿीहर पैदा थींदड़ हिन जे करे जो सोलर हिकिड़ो दफ़ो इस्तेमालु कई त उहा वरी बि इस्तेमालु थी सघे थी, पर तेल हिकिड़ो दफ़ो जेको निकिरी वियो ज़मीन मां उहो निकिरी वियो, असां ॾिसी चुका आहियूं पहिरीं। अहिड़ी तरह विंड बि ॿीहर पैदा थिए थी, पाणी बि जेको आहे ॿीहर पैदा थिए थो, जियोथर्मल बि ॿीहर पैदा थिए थी ऐं बायोमास बि ॿीहर पैदा थिए थो। सो ही आहिनि ॿीहर पैदा थींदड़ ज़रिया यानी रिन्यू माना नवां वरी ठहण, उहे तरीक़ा आहिनि। ऐं ही आहिनि तवानाई जा रवायती तरीक़ा यानी ट्रेडिशनल मेथड्स। हाणे जेकॾहिं असां तवानाई जे रवायती ज़रियनि जो ऐं तवानाई जे ॿीहर पैदा थींदड़ ज़रियनि जो यानी रिन्यूएबल एनर्जी जो मुक़ाबिलो कयूं
असां चई सघूं था त तवानाई जा रवायती ज़रिया वरी वरी इस्तेमालु नथो करे सघिजे, मक़दार में महदूद आहिनि, ख़तम थी वेंदा, माहौल खे गदिलो यानी आलूदा यानी पॉल्यूट कनि था, हवा ज़मीन ऐं पाणी में ग़लाज़त फैलाइनि था, ज़हरीलनि मादनि खे पैदा कनि था। तवानाई जा ॿीहर पैदा थियण ज़रिया जेके आहिनि उहे वरी वरी इस्तेमालु करे सघिजे थो, उहे लामहदूद तइदाद में मौजूदु आहिनि, कॾहिं बि ख़तमु कोन थींदा, माहौल खे आलूदह कोन था कनि, ज़हरीलनि मादनि खे पैदा कोन था कनि ऐं सस्ता बि आहिनि। सो तवानाई जा रवायती ज़रिया थम्स डाउन यानी ख़राब आहिनि ऐं तवानाई जा ॿीहर पैदा थियण ज़रिया लाइक यानी थम्स अप यानी सुठा आहिनि। ॿारो मां वेंदे वेंदे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तवानाई जा मुतबादिल ज़रिया या जेके रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सिस आहिनि उहे तमामु तेज़ीअ सां इस्तेमाल में अचनि पिया था। ख़ासि करे गाॾियुनि में जेको तेल या पेट्रोल या डीज़ल इस्तेमालु थो थिए न, उन जी जाइ ते ही नवां तरीक़ा यानी बिजली वारियूं गाॾियूं अचनि पियूं थियूं। ऐं अॼु खां तक़रीबन 20 साल पोइ गाॾियूं सभु बिजली वारियूं हूंदियूं ऐं पेट्रोल ऐं तेल वारियूं गाॾियूं लभंदियूं बि कोन। हाणे जॾहिं तव्हां वॾा थींदो ऐं गाॾियुनि हलाइण जेतिरा थींदो त घणो करे तव्हां कार जेका हलाईंदो उहा बिजली वारी हूंदी, उहा पेट्रोल वारी न हूंदी। सो ॾिसो त केतिरो जल्दी इंसान तरक़ी थो करे। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, हिन सबक जी पुॼाणी था कयूं। ख़ुदा हाफ़िज़।